ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। हिंगोरजा खां ख़बर शामिल कंदासीं त हिंगोरजा ॻोठ सिठार जा बाला में समाजी अॻवान तालिब हुसैन सहतो ऐं गोसिया जमात जे अॻवान ख़लीफ़े राजा सहतो पारां पंहिंजे आस्थाने ते सक़ाफ़ती मच कचहरी जो एहतमाम कयो वियो, जंहिं में मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, अदबी, सहाफ़त सां लाॻापियल शख़्सियतुनि, सहाफ़ी इताद कैरप जे चेयरमैन ग़ुलाम हुसैन चांग, पीपी अॻवान लियाकत कुरैशी, मौज़ शख़्सियतूं सैयद मुमताज़ हुसैन चा, प्रोफेसर ज़मीर हुसैन शेख, ग़ुलाम शबीर बमरो, उस्ताद क़ाइमुद्दीन हलीमुल्लाह बमरो, अब्दुल वहीद सहतो, सिटी प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़िकार अली अंसारी, ज़ाहिद गुल सोलंकी, साफ़ी अॻवान अब्दुल जब्बार चांग, शमन अली राजपुर, मोहम्मद आज़म अज़ीम सहतो, रहीम सोलंकी, अलीदाद राजपुर, माजिद हुसैन सोलंकी, काशिफ समन लुंड समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते दरगाह गोसिया जमात जे फ़क़ीरनि ख़लीफ़े राजा सहतो, मुराद अली फ़क़ीर, मुश्ताक मंगने जो फ़क़ीर मुश्ताक भुट्टो, तालिब हुसैन सहतो, जलालुद्दीन भुट्टो पारां बेत ऐं वायूं पेश कयूं, जॾहिं त डॉक्टर आशिक़ हुसैन राजपुर, प्रोफेसर ज़मीर हुसैन शेख, निसार अमन सहतो, तालिब हुसैन सहतो ऐं ॿिए लतीफ़ असरकार ऐं शेख अयाद जूं वायूं सचल सरमस्त, एजाज साईं ऐं उस्ताद बुखारी समेत ॿियनि सूफ़ी बुज़ुर्गनि शाइरनि जा कलाम पेश करे सियारे जी सर्द रातिनि में महफ़िल खे गरमाए छॾियो, जॾहिं त उन मौक़े ते उताक खे सिंधी सक़ाफ़ती शयुनि सां सींगारियो वियो हो।